अबू जहल नबी साईं जन सां विड़ियो। हज़रत अमीर हमज़े साईं खे ख़बर पई, वॾो पहलवान ख़बर पियसि त नबी साईं गमगीन आहिनि। अबू जहल असांजे सोने नबीअ सां विड़ियो, हालांकि अञा मुस्लमान बि न थियो आहे। हज़रत अमीर हमज़ो नबी साईं जा बच्चा चा मुस्लमान थिया, 11 12 हिकिड़ो हज़रत अब्बास, ॿियो हज़रत अमीर हमज़ा रज़ी अल्लाह। हिनखे ख़बर पई वियो अबू जहल खे ॻीच खां वञी वरितई। बेशरम, तूं असांजे यतीम भाटीअ सां विड़ियो आहे। अहिड़ो अबू जहल खे ज़लील कई, मोटी आयो। अची नबी साईं खे ॿुधाई त सोना तूं ॾुख न कर, मां अबू जहल खां पलव वठी आयो आहियां। एतबार चांडे वारा असांजे नबीअ जो जवाबु पुछा, पर फर में मुंहिंजा चाचा मां मोहम्मद पलव वठण न आयो। उन सम्झो त नबी ते ख़ुशि थींदा, मूंखे दाद ॾींदा। चई चाचा मां पलव वठण न आयो आहियां, मूंखे राज़ी करणो थी न पोइ पलव न वठ, मोहम्मद जो कलमो पढ़। हज़रत अमीर हमज़ो साईं फरमाए थो, इन वाक़े जो माते एॾो असर थियो जो मोहम्मद जो कलमो पढ़ी गुलाम थी। हज़रत उमर साईं हुनखे चयो त तूं एॾो पढ़ियो लिखियो माण्हू थी असांजे हुज़ूर जी बेअदबी खे असांजे साम्हूं चयो, उमर मुंहिंजो मक़सदु बेइकरामी कान हुई, बेइकरामी कान हुई। मां तौरात में जेका नबी साईं जी सिफ़त पढ़ी न त मोहम्मद पंहिंजे जानी दुश्मन खां कॾहिं पलव न वठंदो। हाणे उमर मूंखे कलमो पढ़ो, मां पंहिंजी सॼी मिल्कियत मुस्लमान लाइ वक़ुफ़ थो कयां, ऐं जेको मोहम्मद कर्ज़ वरितो न उहो बि माफ़ करे थो छॾियांसि। असांजे नबी साईं पंहिंजी तालिबनि में जेका आला खूबी पैदा कई न उहा हुई ख़ुदा जो ख़ौफ़। सोनो सिद्दीक़ साईं केॾे शान वारो, केॾे ख़ुदा जो। हुज़ूर फरमायो मुंहिंजे उम्मत में हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जंहिंखे जन्नत जे 8 दरनि मां सॾ थींदा। पाण फरमा मां उनजे अबे खे सुञाणा, उनजो ख़ानदान। हदीस पढ़ा, इन्नी आरफ रजुलन बि इस्मिही व इस्मि अबी याती बाबम मिन अबवाबिल जन्नह इल्ला कील मरहबा 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 मरहबा। फरमा मुंहिंजे उम्मत में हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जंहिंजे लाइ जन्नत जा 8 दर खुलंदा। माण्हुनि पुछो या रसूल अल्लाह उहो केरु आहे? फरमाया उहो पोड़ो अबू बकर सिद्दीक़ आहे। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, शाने सिद्दीक़ अकबर, नारे तकबीर। जेको दुनिया मां वेंदी कफन बि नथो पाए, चेतो न इहो कफन कंहिं जहिड़े खे ॾेई छॾिजो, मूंखे पुराणी चादर में वेड़े दफ़न कजो। इन उम्मत खां नओं कफन बि नथो वठे। शान केॾो वॾो, पर जंहिंमहिल दुनिया मां वञे पियो, हाय ख़ुदा जो कसम अखियुनि में ॻोड़ा, रोए पियो, रोए हीअं गाह जो तिनको खणी अचे पियो, जेकर मां ही हुजां माल खाई छॾियो। झिरकिन खे ॾिसी रोए पियो त ही मरी वेंदो, ख़तम थी वेंदो। को पुछा न थींदी, अबू बकर खां पुछा थींदी, अल्लाह माफ़ कर। जेके जन्नत जे 8 दरनि मां सॾ ते चांडियो उहो रोंदो पियो वञे। हज़रत उमर के जला मोहम्मद काबे में रोई दुआ कई, ख़ुदा जो कसम काबे। हुज़ूर फरमायो क़यामत ॾींहुं जंहिंमहिल हिसाब किताब थींदो न, अल्लाह मुंहिंजे कंहिं उम्मतीअ जो नालो न वठंदो, पर हज़रत उमर खे नालो वठी रब खीकारे चवंदो, उमर कहिड़ा हाल अथई? हाय उमर तुंहिंजी जुर्रत। कुरान पाक जो अलाए केतिरियूं आयतूं हज़रत उमर जे शान में नाज़िल थी। लठ हणे त ज़िलज़िलो बंद, चिठी लिखे त दरिया पियो वहे, लठ मोकिलियई बाहि वापस पई वञे। अल्लाह, पर जंहिंमहिल दुनिया मां वञे पियो, दुनिया मां वञे। 28 ज़ुल्हज ते हज़रत उमर साईं ते हमलो थियो। 28 निमाज़ ॿ ॾींहं बीमार हो, 2 ॾींहं बीमार।
पांजे पुत्र अब्दुल्ला जी झोली में पियो अब्दुल्ला मुझे मुंडिया के झोली में लाए जमीन ते रखो उन जमीन में मिट्टी में हाथ उड़े चे वही लग वली उम्मे या उमर इल्लम तगफिर लक रब्बुक ऐ उमर तू तो हलाक थी वे अजायो तोखे तुझे माफ जणियो जे रब तोखे माफ न कयो तुझो केड़ो हाल थींदो जेके नबी पियो चे तो अल्लाह तोखे खीका दो वो रोंदो पियो वने जेके नबी पियो चे तो जन्नत जे ठंडरन मां सड थींदा वो रोए पियो हुजूर फरमायो क़यामत में अल्लाह सब नबियन के चवंदो त पांजो हिकड़ो उम्मत ही पेश कयो त ताजे उम्मत जो हिसाब किताब शुरू कया रब माखे भी चवंदो सोना पांजे उम्मत में हिकड़ो मानू उथारे बिहार शुरुआत उन खां कया हुजूर तो फरमाए मां सिद्दीक जे बाह में हथ विझी उथारे बिहार इंदुस रब निहारे चवंदो मोहम्मद इन सब कुछ तोते कुर्बान कयो इन का केड़ो हिसाब कया सिद्दीक जे सदके तुझे सजी उम्मत जो हिसाब मकाम केडो हो रोंदा पिया वञा असां 5 ॾींहं नमाज़ पढ़ियूं जन्नत जा ठेकेदार जा वेठूं वेड़े फलाणो देवबंदी आहे बरेलवी आहे शियो आहे फलाणो अहले हदीस आहे तूं जन्नत जो मालिक आहे हे ॾिसो चांजो मां ॿाहूं थो ॿधां कोई शियो न आहे कोई देवबंदी न आहे कोई बरेलवी न आहे कोई अहले हदीस न आहे असां मोहम्मद जा ग़ुलाम छजो पंहिंजा जहिड़ा ये सब मुल्हनि जा दुकान असां मुसलमान आहियूं बस असांजी सुञाण इहा आहे असां मुसलमान वला तमूतुन कुरान में लिखियल आहे देवबंदी मेरे छो छिता कुरान में अल्लाह छा थो चए वला तमूतुन न मरजो मुसलमान थी मरजो शेखुल हदीस है उस्तादुल उलमा है रब्बुल शरीयत है फलाण पहिरियों मुसलमान त थी पहिरियों डाको मुसलमानी अल मुस्लिम मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसाने व यदिहि औ कमा क़ाल हुजूर तो फरमाए मुसलमान हुआ जंहिंजे हथ ऐं ज़बान खां ॿिए मुसलमान जी इज़त महफ़ूज़